कीअं ॻोल्हियूं पिया ऐं तूं हिते पंहिंजे मस्तानी जे इश्क में गुम लॻो बीठो आहे। पता इहो बि कोन थो सोचे त पोइ असां केतिरा परेशान हूंदासीं। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ दादा, मुंहिंजे करे तव्हां परेशान न थियो। मां 2-3 ॾींहं घर न अचां या 2 महीना घर न अचां। पता असां ते सिर्फ़ु एतिरो कुर्ब कर, रुगो ॿुधाए निकिरंदो कर, पोइ भले तूं 2 साल खणी घर न अच। बाक़ी ईअं बग़ैर ॿुधाए घर मां निकिरी थो ज़ाहिरा खुटको थींदो। कहिड़ी ख़बर तूं पंहिंजे कम सां वियो आहीं या को तोखे दुश्मन खणी वियो। कंहिंमें जुरत आहे जेको मूंखे खंबे खणंदो? अॼु ॾींहं ताईं को मां अहिड़ो लाल न आहे ॼणियो जेको मल्हार खे खणी सघे। इहा ॻाल्हि तूं बि न कर मुंहिंजा भाउ। माण्हू वतन था नांगनि जे मथां खलूं लाहींदा, पर तोखे कीअं बख़्श कंदा? जेकॾहिं आया त मां हुननि खे मुंहुं ॾेई वठंदुसि, पर तोखे केरु मुंहुं ॾे? तूं मूंखे मुंहुं न ॾे, ॿिए गाॾी ते हलूं। तूं हल, मां राति घर अची वेंदुसि। पता जेकॾहिं तूं न हले त छा अदा मूंखे घर में दाख़िल थियण ॾींदो? वरी मूंखे वापसि मोकिले ज़िद छॾ ॿिए गाॾी ते। अदा वॾे खे मुंहुं ॾेखार, भली पोइ तूं 8-10 ॾींहं न अची जाए। अदा हाणे हली थो न, मां घर कोन हलंदुमि। रेखा भानु बेगम किथे आहे? साईं वो शहर वई आहे, चवे पई त कुझु सामान वठणो आहे। ऐं वो नंढड़ो किथे आहे? उहो स्कूल निकिरी वियो आहे। पर ॿुध, इहो नंढड़ो छा थो चए? साईं हू नंढड़ो त मूंसां हज़ारे सवाल थो करे। चए थो अम्मी तूं घर जी नौकराणी छो आहीं? चवे थो त बाबा छो नथो अचे ऐं हीअ जेका आंटी आई आहे उहा केरु आहे? साईं भला तूं ई ॿुधा त मां कहिड़नि सवालनि जा जवाब ॾेई कहिड़नि जा ॾियां? रेखा कुछ ॾींहंनि जूं तकलीफ़ूं आहिनि, जीअं तोखे सम्झ में अचे इन भानु खे मुंहुं ॾींदी अच। मां त चवां थी भानु बेगम खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियो। हिकु ॾींहुं 2 ॾींहं लुड़कंदी पाणे माठ थी वेंदी। फिलहाल सुलेखा मां पंहिंजो पाण लाइ टेंशन थो त जेतिरो इहो राज़ लिकल रहे ओतिरो सुठी ॻाल्हि आहे। साईं मां भानु बेगम जे सवालनि खां बेज़ार थी पई आहियां। हाणे त मूंखे चवे थी त मूंखे पंहिंजे ॻोठ वठी हल ऐं मूंखे पंहिंजो ॻोठ घुमाओ, ऐं मां त हुन सां कूड़ हणी हणी थकिजी पई आहियां। तव्हां हुनखे मुंहुं ॾिजो। छा कजे सुलेखा, मां बची बेटनि को फाथो आहियां, मुंहिंजो त रातिनि जो निंड ई हराम थी। इन करे चवां थो त कुझु ॾींहं सब्र कर, सभु ठीक थी वेंदो। बस तो रुगो मुनासिब वक्त अचण जो इंतजार कर, सब भलाई थींदी। तव्हांजो मुनासिब वक्त अलाए कॾहिं ईंदो। सदोरी जी शादी जी तारीख़ बि वधिजी वई आहे। जेकॾहिं हुनजी शादी गौराम सां थी वई न त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ करे कोन सघंदुसि। जेका तुंहिंजी क़िस्मत में ई न आहे त हुन लाइ मां छा थो करे सघां? मां त इहो ई थो चाहियां त हिन गौराम खे ख़तम करे छॾियां। बेवकूफ़ आहीं छा? हिकु छोकिरी लाइ खून कंदे? हिकु छोकिरी जी ॻाल्हि न आहे मासा, त न आहे हिकु छोकिरी जी ॻाल्हि, पर हू मुंहिंजी ज़िंदगी आहे। इश्क में एतिरो अॻिते वधी न वञ जो सुभाणे वापसी जो रस्तो ई न मिले। सदोरी जूं यादूं हिन दिल अंदरि वाइरो करे वयूं आहिनि ऐं हुनखे विसारण मुंहिंजे लाइ नामुमकिन आहे मासा, त नामुमकिन आहे मुंहिंजे लाइ। मां हर हाल में सदोरी खे हासिल कंदुसि, ज़रूर कंदुसि। ऐं उते जेकॾहिं छोकिरी तो तरफ़ खां बयान ॾिनो त सुल्तान वारा ख़ामोश थी वेंदा ऐं पोइ का बि छिकछिका न थींदी मासा, त बग़ैर नुक़सान जे मसइलो हल थी वेंदो। अमा पाण खे संभाल, पंहिंजो ज़हन ठाहे छॾ। असां केॾो बि कुझु कयूं को फर्क़ु नथो पवे। अमा मूं शादी न करण जो ज़हन ठाहे छॾियो। मां शादी सॼी ज़िंदगी न कयां, हिन ई घर में वेठी हुजां, कंहिंखे बि शिकायत न कयां। दुखी सुखी जिंदगी हिन घर में मां गुज़ारे छॾियां। पोइ छो ज़बरदस्ती मूंखे कुंवार जो जोड़ो पारायो तो वञे? पोइ छो ज़बरदस्ती ॿीहर मूंखे वनवाह में था विहारियो? छो अमा? आखिर मूं पंहिंजे भाइरनि जो कहिड़ो कसूर कयो आहे
जो हू मुंहिंजी हिक बि ख्वाहिश पूरी नथा कनि। अमा तुंहिंजो ॾोह इहो आहे त तूं प्यार कयो आहे। असांजे मुआशरे में औरत खे प्यार करण जो को हक़ ई न आहे। छो अमा, छा असांखे प्यार करण जो हक़ न आहे? असांजे सीने में दिल न आहे? असां इंसान न आहियूं? असां कंहिंसां प्यार मोहब्बत नथा करे सघूं? छो असांखे इहो हक़ न आहे? छा असां पंहिंजी ज़िंदगीअ जा सुठा ख्वाब नथा ॾिसी सघूं? हा अमा, असांखे ख्वाब ॾिसण जो को बि हक़ न आहे। तूं बसि पंहिंजी ख्वाहिशनि जो गलो घोटे छॾ। जेकॾहिं तूं पंहिंजी उमेदनि आसरनि खे ज़िंदा रखंदीअ न त कॾहिं बि ख़ुशि गुज़ारे न सघंदीअ। ज़िंदा लाश त बणिजी वई आहियां। साल थी विया जो मां ख्वाब ॾिसण ई छॾे ॾिना। बस जीअं पई ज़िंदगीअ खे पूरो करण जे लाइ। पर अदावारा त मूंखे जीअरो ई मारण था चाहिनि। हर कोई पंहिंजो वक़्तु पूरो कंदो ऐं तूं बि पंहिंजो वक़्तु पूरो कंदीअ। बस तूं पंहिंजी ज़िद खे छॾ। जेको थिए पियो उनखे थियण ॾे। उहो ई त थिए पियो जेको हू चाहिनि था। मुंहिंजे एहतजाज जो अदावारनि जे मथां कहिड़ो फर्क़ु थो पवे? नथो पवे। तव्हां हिक लाश खे कुआर बणाए होॾां मोकिलण था चाहियो न? ठीकु आहे, मां तयारु आहियां। मोकिले छॾियो मूंखे होॾां। अरे वाह वसाई वाह, अॼु त वॾो पई वसी। कहिड़ी ख़ुशी मिली अथई? वॾी ख़ुशि आई। मैं सियाणी, मां ख़ुशि कीअं न थींदसि? मुंहिंजे भाउ जी शादी जी तारीख़ पकी थी वई आहे। मां त ख़ुशि आहियां। साम्हूं ॾिस, साम्हूं बाह लॻल आहे। बाह का ॾिसण अचनि थी? चाची जहिड़ी तूं मूंसां कई आहे, ख़ुदा कंदो तोसां बि अहिड़ी थींदी। छा चई? हा माई हा, सच पई चवां। जॾहिं को ॿिए जे लाइ का खॾ खोटींदो आहे न त उन में पाण ई पवंदो आहे। माई तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए कि तूं मुना आई आहीं, हिन छोरी जे तरफ़ां मूंसां जहिड़ो करण आई आहीं? नानी सियाणी तोसां जहिड़ो करण लाइ कोन आई, ख़ुदा करण ॻाल्हि कई अथसि। न दे टिकरूं माई सियाणी खे, न दे टिकरूं। टिकरूं कोन पई ॾियां, सच बि ॿुधायां। नानी सियाणी ॿार कोन्हे का जो मां उनखे टिकरूं ॾेई मुझाए वेंदसि। अथी अल्लाह खे मञ। हाणे तव्हां पंहिंजे पाण में विड़ी बस कयो, पोइ मां ॿीहर ईंदसि। जान छॾियो मुंहिंजी। तूं छोरी द्वारे कन न ॾे। इहो पुछ त मूं तोखे छो घुरायो आहे? इहो त मूंखे तूं ॿुधाई कान थी। रुगो पाण में वेड़ लॻी पई अथव, वठा लॻी पई अथव पाण में। सॼे ॻोठ में वञी सॾ हला। 7 तारीख़ मुंहिंजे भाउ जी बुकी आहे। पहिरियां इहो ॾिस त कोरांग में दुआ जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। जंहिं माण्हू खे पंहिंजो घर ई न हुजे उहो खे कहिड़ा सुख ॾींदो। तूं छा थो सम्झे वारिया? मां तोखे सदोरी सां लाऊं लहण ॾींदुसि। हाणे तुंहिंजी भलाई बि इन में ई आहे। तूं सदोरी खे विसारे छॾ, न त सवाइ पछताइण जे तोखे ॿियो कुझु बि न मिलंदो।